रतोदेरो रिपोर्टर आगा नईम अकबर अबड़ो रतोदेरो में सरदार जुल्फ़िकार खान कमारियो अबड़ो ऐं सरदार नजफ़ खान कमारियो अबड़ो जी हिमायत में ऐं वकील शाहिद सुमरो ख़िलाफ़ अबड़ा बिरादरी समेत शहर के मुख़्तलिफ़ बिरादरियुनि तरफ़ां लियाकत वेसर अशोक कुमार अनिल कुमार शौकत जलबाणी नवीद जलबाणी सफदर जूणेजो फ़हीम जतोई क़बूल जवियो तारिक मरखानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कमारिया अबड़ा ख़ानदान जी मीडिया ट्रायल ऐं इल्ज़ाम तराशी करण ते वकील शाहिद हुसैन सुमरो ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे थींदे प्रेस क्लब रतोदेरो आॾो पहुता, जिथे मुज़ाहिरे में शरीक माण्हू वकील शाहिद सुमरो ऐं संदसि हिमायतुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त असांजे सरदार ज़ादा ज़ुल्फ़िकार कमारियो अबड़ो ऐं नजफ़ कमारियो अबड़ो समेत समूरे कमारियो ख़ानदान हिकु इज़तदार ऐं मोज़िज़ ख़ानदान तौरु सुञातो वेंदो आहे। कमारे ख़ानदान हमेशह हक़ ऐं सच जी ॻाल्हि कई आहे ऐं माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। अहिड़े ख़ानदान जो मीडिया ट्रायल करे एडवोकेट शाहिद सुमरो ग़लति अमल कयो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असांजे मुज़ाहिरे में अबड़ा बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि समेत पीपल्स पार्टी जे वर्करनि रैली में शिरकत करे वचन कयो आहे त असांजे सरदारनि ख़िलाफ़ जेको बि ॻाल्हाईंदो उन ख़िलाफ़ लानतूं वसंदियूं रहंदियूं। हुननि वधीक चयो त शाहिद सुमरो ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल में शिकायत करण ते हाणे हू सोशल मीडिया ते पोखलाइट जो शिकार थी वियो आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त शाहिद सुमरो तरफ़ां अबड़ो बिरादरी जे सरदार ख़िलाफ़ ॻाल्हायल लफ़्ज़ वापसि वठी कमारिया बिरादरी खां माफ़ी वठे ऐं सिंध बार काउंसिल में संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।